अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं बेशक हारून मूसा जे वरण खां अॻु में ई खेनि चई चुको हो त ए मुंहिंजी क़ौम, तव्हां यकीनन इन गाबे जी मोहबत जे करे फितने में पइजी विया आहियो। अव्हां जो रब को ही गाबो थी सघे थो? बेशक अव्हां जो रब त रहमान यानी बाछारो ऐं मेहरबान अल्लाह आहे। इन करे मुंहिंजी पैरवी कयो ऐं मुंहिंजो चयो मञो। उन्हनि चयो त ए हारून, असीं त एसी ताईं हिन गाबे जा मजावर रहंदासीं जेसी ताईं मूसा असां वटि मोटी अचे। आख़िर 40 रातुनि खां पोइ मूसा जॾहिं जबल तूर तां वापसि आयो ऐं हीअ माजरा ॾिठाई त पंहिंजे भाउ हारून खे चयाईं, ए हारून, तो जॾहिं ॾिठो त उहे गुमराह थी रहिया आहिनि त कहिड़ी शइ तोखे उनखे मना करण खां रोकियो जो मुंहिंजे पुठियां न लॻे? यानी तो जॾहिं ॾिठो त मुंहिंजी क़ौम गुमराह थी रही आहे त बूढ़ा जबल तूर ते छो न आए? छा तो मुंहिंजे हुक्म जी नाफरमानी कई? हारून जवाब ॾिनो त ए मुंहिंजा माउ जा पुट, न की मुंहिंजी ॾाढ़ी पट ऐं न मुंहिंजो मथो, यानी न के मथे जा वार पकड़। मूंखे वाकई अॻे ई हिन ॻाल्हि जो अंदेशो ऐं डपु हो त किथे ईअं न चवी त ए हारून, तू याकूब जी क़ौम में खोट ऐं जुदाई विधी ऐं मुंहिंजी नसीहत जो इंतज़ार छो न कयई? यानी तू उन्हनि खे छॾे छो आए? हज़रत मूसा पोइ सामरी खे मुखातिब थी चयो त ए सामरी, तुंहिंजो छा मामलो आहे? तो कहिड़ो ढोंग रचायो हो? सामरीअ जवाब ॾिनो त मूं इहा शइ ॾिठी जेका हुननि यानी ॿियनि माण्हुनि न ॾिठी। पोइ मूं रसूल जे पेरनि जे निशाननि जे मिटीअ जी मुठ खई ऐं उहा हिन गाबे ते विधी या उछली त हू रंभण लॻो ऐं मुंहिंजे नफ़्स इहो ई मूंखे सम्झायो, यानी मूंखे कुझु ईअं ई वणियो ऐं पसंदि आयो, तंहिं करे हिन गाबे जो मजावर थियसि। मूसा चयसि त चङो वञ, बेशक हाणे सॼी उमिरि इहा ई चवंदो वतंदे त मूंखे न छुहो, यानी तोखे अहिड़ी बीमारी थींदी जो चवंदो रहंदे त मूंखे हथ न लॻायो। ऐं बेशक तो लाइ हिकु वाइदो मुक़रर आहे, उहो तो त हरगिज़ न टरंदो, यानी तोखे दुनिया ऐं आख़िरत जी रुसवाई ऐं ज़िल्लत मिलंदी। ऐं हाणे ज़रा पंहिंजे महबूब ॾांहुं नज़र कजाए जंहिं ते तूं मजावर थी वेठो हुएं त उनजो कहिड़ो तो हाल करिया। हाणे असीं उनखे ज़रूर साड़ींदासूं, पर उनजी रखी या खाक खे ज़रूर समुंड में टेड़े पकड़े चङी तरह लोड़े छॾींदासीं। ऐं इंसानो यादि रखो त तव्हांजो महबूब त सिर्फ़ हिकु अल्लाह ई आहे, उन खां सवाइ ॿियो को बि बंदगी ऐं इबादत जो लाइक़ न आहे। हुन हर शइ खे पंहिंजे इल्म सां घेरे रखियो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहिड़ी तरह असां तोखे अॻिन गुज़री वियल माण्हुनि ऐं क़ौमुनि जा वाक़िया ॿुधायूं था। ऐं बेशक असां तोखे पाण वटां हिकु ज़िक्र किताब यानी क़ुरान बि ॾिनो आहे, जेको इन खां मुंहुं मोड़ींदो सो बेशक क़यामत जे ॾींहुं सख़्त गुनाह जो भार खणंदो ऐं अहिड़ा माण्हू उन जहन्नम में हमेशह रहंदा। ऐं क़यामत जे ॾींहुं उन्हनि लाइ इहो कहिड़ो न पुछड़ो बाग हूंदो जेको हू खणंदा ऐं सदाईं उन जे वबाल में गिरफ़्तार हूंदा। क़यामत जो ॾींहुं उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं सूर फूकियो वेंदो ऐं उन ॾींहुं असां मुजरिमनि खे कठो कंदासीं जो संदन अखियूं नेरियूं जहरियूं हूंदियूं ऐं पाण में आहिस्ता फुस करे चवंदा त दुनिया में त तव्हां केॾा ॾाढो ॾींहुं गुज़ारिया हूंदा। असीं खूब ॼाणूं था जेको हू चवंदा ऐं उन्हनि में जेको सही अंदाज़े लॻाइण वारो सियाणो ऐं सेफ़्तो हूंदो सो चवंदो त तव्हां त हिकु ॾींहं खां सवाइ यानी हिकु ॾींहं खां वधीक न रहिया हुआ।